नाज़िम ब्रेक शेयर कंदासीं। मेहरान यूनिवर्सिटी में करप्शन ऐं बेज़ाब्तगियन जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। जामशोरो जी मेहरान यूनिवर्सिटी में करप्शन ऐं मनपसंद ठेकेदारनि खे ठीका ॾेई करोड़े रुपयनि जी बेज़ाब्तगियन जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। नैब पारां यूनिवर्सिटी जे वीसी اسلم عقیلی خلاف जांच जी मंजूरी। नैब अमलदारनि करप्शन जा अहम सबूत हथ करे वरिता आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी जे बाउंड्री वॉल जी तामीर में 7 करोड़ रुपयनि जो बेज़ाब्ता। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज मस्तोई। जी इम्तियाज, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मेहरान यूनिवर्सिटी में करप्शन जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो आहे, हुनमें हुनजी रुगो जेका दीवार जी कंस्ट्रक्शन आहे हुनमें 7 करोड़ खां वधीक करप्शन जो जेको आहे उहो इंकशाफ थियो आहे। नेब पारां बि मेहरान यूनिवर्सिटी जे वीसी असलम अक़ीली खिलाफ जांच जी मंजूरी ॾिनी वई आहे। नेब अमलदारनि करप्शन जा आम सबूत बि हथ करे वरिता आहिनि। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान यूनिवर्सिटी जेका बाउंड्री वाल आहे हुनजी तामीर में 7 करोड़ 20 लख रुपयनि जूं बेज़ाब्तगियूं जेके आहिनि उहे कयूं वयूं आहिनि। 2500 रुपया फी फुट बदिरां जेको आहे रेट जेको आहे उहो 3600 रुपया फी फुट जे हवाले हिसाब सां ठेकेदार खे ॾिनो वियो। हिन टोटल जेको ठेको आहे हिन में 7 करोड़ 20 लख रुपए जूं बेज़ाब्तियूं थियूं। मेहरान यूनिवर्सिटी जी ऑडिट रिपोर्ट में मामले जी जेका नेब FI ऐं एंटी करप्शन खां जांच जी सिफारिश कई वई हुई। वाज़े रहे त मेहरान यूनिवर्सिटी जी ऑडिट रिपोर्ट में वीसी असलम अक़ीली ऐं घर बातिन जी जेका गैर कानूनी असासा आहिनि उन्हनि जी जांच जी सिफारिश कई वई हुई। मेहरान यूनिवर्सिटी जे वीसी असलम अक़ीली पंहिंजे ऐं पंहिंजे घर बातिन जे नाले ते अरबे रुपयनि जूं जेके जायदादूं आहिनि उहे ठाहियूं हुयूं। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां न रुगो ही बाउंड्री वाल पर मेहरान यूनिवर्सिटी जे समूरनि मामलनि में अरबे रुपयनि जी जेके बेज़ाब्तियूं उन्हनि जो इंकशाफ थियो हुयो। ऑडिट रिपोर्ट में इहा सिफारिश कई वई त समूरे मामले जो जेको आहे नेब एंटी करप्शन ऐं FI पारां नोटिस वठी जी जांच कई वञे। तंहिं बाद जेको आहे नेब पारां वीसी असलम अक़ीली खिलाफ जेका जांच जी मंजूरी ॾिनी वई आहे। ज़रीब चवण आहे त नेब पारां इन हवाले सां वीसी असलम अक़ीली ऐं घर बातिन जी जेकी जायदादूं आहिनि उन्हनि जा आम सबूत पे हथ कया विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िम खां इम्तियाज मस्तोई असांखे तफ़सील ॾिना आहिनि।